मां हितां जे चेयरमैन साहब खे गुज़ारिश थो कयां स्टेज ते अची पंहिंजो किताब कंदा ऐं अजरक तोहफ़े में पारायो वेंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम ख़ुश महिरबानियूं तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु वोट ॾिनो मूंखे, तव्हांजी वॾियूं वॾियूं महिरबानियूं। मां वाइदो थो कयां त तव्हांजे हिन शहर हिन धरतीअ खे मां चंड ठाहींदुसि, चंड। छो त पहिरियां अंग्रेज़ हुआ, उते अंग्रेज़नि ॾिठो त रुॻो खॿा खुॿा बिथर, मां हिते मां तव्हांजे शहर खे माना खॿा ऐं बिथर करे छॾींदुसि, त माना तव्हांखे चंड ते वञण जी ज़रूरत न पवंदी। मां इहो बि वाइदो थो कयां त मां टैंकियुनि जा ढकण खपाईंदुसि, वाटर सप्लाई जा पाइप खपाईंदुसि, सोलर प्लेटूं खपाईंदुसि, माना ॿाहिरि जो माल जेको बि ईंदो मां ॿाहिरि वञी वापसि वरी खपाईंदुसि। इहो मां तव्हांखां वाइदो थो कयां। तव्हां वॉशरूमनि में पाणी हारींदो, उहो वाटर सप्लाई माना पाणी उहो निकिरंदो न, उहो अञा ई फिरी फिरी तव्हांजे घिटियुनि में हलंदो। माना घिटियुनि में तव्हांजो रुॻो गंदु हूंदो, किचिरो हूंदो, मलेरिया जूं बीमारियूं तव्हांखे माना न छॾींदियूं, तव्हांजो माना असां जीअण हराम करे छॾींदासीं। ॿिए बि माना यूसी काउंसिल जो चेयरमैन थियो, उन बि तव्हांजो कमु कया, पर उन खां वधीक मां इंशाअल्लाह तव्हांखे बर्बाद कंदुसि। इंशाअल्लाह तव्हांजा ही रस्ता सभु मां जंड करे छॾींदुसि। हालांकि तव्हां माना मूंखे यूनियन काउंसिल में न ॾिसंदो, तव्हां मूंखे सॼी ज़िंदगी यादि कंदो त अहिड़ो कोई यूनियन काउंसिल जो माना असां चेयरमैन कयो हो जंहिं असांखे ज़लील करे छॾियो। ऐं मां इहो वाइदो थो कयां त मां यूनियन काउंसिल जो माना पंहिंजे ऑफिस जा सभु टपड़ खपाए छॾींदुसि, गाडर टीयर सभु खपाए छॾींदुसि, कुर्सियूं टेबलूं कुझु बि न छॾींदुसि। ऐं को माल अधु करे खणंदासीं। चुप कर, हिननि खे ॿुधायो न। हा छा ॿुधी, मां माना तव्हांखे बर्बाद करे छॾींदुसि। तव्हां माना मूंखे यादि कंदो त भाउ अहिड़ो कोई यूसी काउंसिल जो माना असां चेयरमैन कयो जेके क़ीमती वोट ॾिनो। ॿियनि बि माना यूसी जेके हुआ चेयरमैन उन्हनि वाइदा कया, पर मां वाइदो थो कयां इंशाअल्लाह तव्हांखे मां बर्बाद करे छॾींदुसि। तव्हां माना हिते माना मूंखे जेके बि माना ॿाहिरि माना फंड मिलंदा, पोइ मूंखे वाटर सप्लाई जा पैंप मिलनि, छा कुझु मिले, तव्हांखे माना मां कुझु बि न ॾींदुसि, सभु मां खपाए छॾींदुमि। ऐं मां तव्हांखां इहो बि वाइदो कयां त तव्हांखे जेके मच्छरदानियूं माना ईंदियूं न ॿाहिरि मुल्क मां, तव्हां लाइ मच्छरदानियूं मलेरिया जूं, तव्हांखे मां उहे बि कान ॾींदुसि। प्लेटूं सोलर सभु घर मरनि, तव्हांखे माना मां मच्छरदानी न ॾींदुसि। इहो तव्हां मां वाइदो थो कयां। तव्हांखां मां इहो वाइदो थो कयां जेके गटर साफ़ कंदा आहिनि, सिराई, मां इन्हनि जूं पघारूं खाईंदुसि। मां इन्हनि खे माना न छॾींदुसि, मां इन्हनि जूं पघारूं खाईंदुसि। तव्हांखां माना मुंहिंजा सभु वाइदा आहिनि। ऐं तव्हां बि माना सॼी उमिरि सॼी यादि कंदो त अहिड़ो को चेयरमैन हो जंहिं असांखे माना बर्बाद करे छॾियो। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे माना क़ीमती पंहिंजो वोट ॾेई असांखे चेयरमैन कयो। बाक़ी इंशाअल्लाह तव्हां मूंखे हिन शहर में माना मूंखे न ॾिसंदो। मां पंहिंजो कराची VIP वेठो हूंदुसि, जेके माना हुतां बिल ईंदा, पोइ किरोड़े रुपया अचनि, सामान अचनि, छा बि ईंदो सभु मां हुतां खाई छॾींदुसि, तव्हांखे कुझु बि न ॾींदुसि। वाह साईं वाह। तव्हां तकलीफ़ न कजो, छो त तव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन जो टाइम ईंदो वरी बि असां तव्हां फ्री ईंदासीं, तव्हांखे कंदासीं, तव्हांखे माना पहिरें पवंदासीं, वरी तव्हां वोट ॾींदो, वरी असां बादशाह थींदासीं, वरी नज़र तव्हांखे कान ईंदासीं। इहो तव्हांखां वाइदो आहे। वाह साईं वाह, महिरबानी। बाक़ी मां तव्हांजो मां माल बाल खाईंदुसि। हा ठीकु आहे, हाणे मां हलां थो, मां वरी वञा यूनियन काउंसिल ॾिसां छा आहे, पखो बखो लॻल आहे छा, कराची पटे वञा न, कहिड़ा पैसनि ते वेठा ॾिसां, AC बेसी लॻल हूंदी, कुर्सी बुर्सी थी वला, इहे टपड़ खयो वञा, हिकिड़ी ट्रक भराए वञा। मां सरकारी माल ते पिया साईं। तव्हां वोट ॾिनो आहे, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ठीकु आहे बाबा। पोइ